चेलार शहर में कुतनि जो आज़ार एतिरो वधी वियो आहे जो वलरनि या वलर पिया घुमनि ऐं हाई कोर्ट जो हुकम आहे त किथे बि कुता टाउन ऑफिसरनि खे हुकम आहे त किथे बि कुता न छॾो। पर हिते चेलार शहर ठहियो पर असां कुंभार कॉलोनी में छोकिरा मदरसे कोन था वञी सघनि या स्कूल कोन था वञी सघनि। एतिरो माना कुतनि जो आज़ार ॾिनो आहे। पर आउं बि 2-3 चकर टाउन ऑफिसर वटि वियो हुउसि, पर टाउन ऑफिसर कोन ॻाल्हि माना हेठि जेको क्लार्क हो आहे न, क्लार्क जो हेठि तबिको जेको हो न, हुन जेको माना कोन पिए ॿुधणु चाहियो, कोन पिए ॻाल्हि खे तस्लीम। पर टाउन ऑफिसर सुठो माण्हू हो, मूंखे सही ॻाल्हि बि ॿुधाई। पर जेको हीउ जेको अमलो आहे हीउ ख़राबु हो, उनजे करे कुता अॼु ॾींहुं ताईं असांजी कॉलोनी में अहिड़ो हशर करे ॾिनो आहे, पर केरु ॿुधण जे लाइ केरु कोन्हे। ठीकु आहे। पर इहे कुतनि जो आज़ार हीअ त अलॻि ॻाल्हि हिकिड़ी आहे। पर असांजे ॻोठ में उत्तर तरफ़ तलाई राणासर आहे। ठीकु आहे न। पर राणासर में उहो असीना ॿार या उहो त आज़ार में कुतनि पर उहो माल जो आज़ार करे ॾिनो। छो जो उहो इहा टाउन ऑफिसर जी गाॾी आहे, उहो बि पाणी खणे पई, अलाए किथे थी ॾिए ख़बर कोन्हे, एतिरी त बाहि कोन्हे। ठीकु आहे। वेझड़ाई में बाहि कोन लॻी आहे, पर ॾींहं में 3-4 चकर करे थी। भले ॾे अलाए किथे थी, कंहिंखे ऑफिसर खे ॾिए थी या अलाए की उहो अॻिते अलाए असां कोन ॻाल्हि खे वॼाई आहे। पर इहो बि माना 3-4 चकर करे थी, भला पाणी अलाए किथे ॾिए थी। पर इहो त असांजी गुज़ारिश आहे टाउन ऑफिसर खे त हिकिड़ो माना निमाणो अर्ज़ु आहे। ठीकु आहे न। मुंहिंजो नालो निमाणो आहे न, पर निमाणो हिकिड़ो अर्ज़ु आहे त टाउन ऑफिसर सुठो माण्हू आहे, महिरबानी करे कुता बि मारियो ऐं पाणी बि बचायो। हाणे ॿियूं गाॾियूं हिते पाणी भरण में हुननि खे चवंदा इहो टाउन जी गाॾी भरे पई, हुननि खे चओ कोन, असांखे चओ पिया छो चओ था। पर असीं हाणे चई कोन था सघूं हुननि खे, छो टाउन ऑफिस सरकारी गाॾी आहे, उन्हनि खे कीअं हुते विच में ॻाल्हायूं। पर टाउन ऑफिसर गुज़ारिश आहे, उनजे करे आउं मीडिया त आयो आहियां। छो टाउन ऑफिसर वटि अॻे वियो हुउसि, 2-3 चकर वियो आहियां, 2-2.5 महिने थी विया आहिनि। उन जे करे आउं मीडिया वटि आयो आहियां। पर हाणे तव्हां ॿुधी टाउन ऑफिसर बि छा करो।